स्पेशली मां फेसबुक मेटा जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जे ही $123.57 असांखे मोकिलिया। असां जेका महिनत कई आहे हक़ीक़त इहा आहे त उन आॾो त ही कुझु बि न आहिनि, पर हिकिड़ी शुरूआत आहे। अस्सलाम वालेकुम, क्या लगा पहला बात सही है। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीए सिंध जीए लतीफ़ जी बोली हाज़िर आहियां। जो ख़ुशीअ जो लम्हो आहे असांजे लाइ, जो 2023 खां वठी असां सुजाॻ न्यूज़ ते भरपूर महिनत कईसीं, पर मोनेटाइज़ेशन वारो जेको अमल हुयो उहो पे आउट न पियो थिए। अॼु ख़ैर सां उहो लम्हो अची वियो आहे जो असांजे मेटा स्पेशली मां फेसबुक मेटा जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जे ही $123.57 असांखे मोकिलिया। हीअ असांजी चेक बुक हसन खान जी मेहनत बासमत बि असां जेको अवामी प्रेस क्लब जे प्लेटफॉर्म खां भरपूर तावन कंदा हुया। दादा असमत कीअं लॻा इहे? अल्हम्दुलिल्लाह तमाम ज़बरदस्त। असल में ईअं आहे त जेकॾहिं असांजो ख़ासि करे रते दरे हुजे या पूरे पाकिस्तान में जेको बि सहाफ़ी या आम हिकिड़ो सोशल एक्टिविस्ट काई महिनत करे थो ऐं उनखे महिनत जो फल मिले थो त उन खां वधीक उनजे लाइ ख़ुशी जहिड़ी ॿी का ॻाल्हि बिल्कुलु, हिन में कोई शक न आहे। अरे इहा तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। जीअं पहिरियों ॿियनि मुल्कनि में हुयो त जेका हुतां जा सोशल वर्कर महिनत कंदा हुया, सहाफ़ी कंदा हुया, त उन्हनि खे महिनत जो फल ॾिनो वेंदो हुयो। इहा सहूलियत पाकिस्तान में न हुई। मां सम्झां थो हक़ीक़त अरबिल खान इहा आहे, जेकॾहिं हे अमल शुरू थी वञे न, पाकिस्तान में वॾी गुरबत ख़तमु थींदी, बेरोज़गारी ख़तमु थींदी। छो त हर शख़्स जो कंटेंट क्रिएटर हाणे अंदाज़ो लॻायो, सलीम जलपानी जेका हिकु फोटू रखंदो आहे उन ते पैसा, स्टेटस रखंदो आहियां उन ते कुझु न कुझु पैसा थींदा आहिनि, वीडियोस रखूं था उन ते पैसा था अचनि। हाणे इहो अमल सॼो अची वियो न त केतिरो असां कमाए था सघूं। ऐं मां सम्झां थो असांखे जॉब वग़ैरह जी ज़रूरत न पवंदी, ख़ुदा राय हिन ते कयो। ही नौजवाननि खे सहूलियतूं तव्हां ई ॾेई सघो था। हसन खान छा थो सम्झे अॼोकी वीडियो असांजे मुनाफ़िक़नि लाइ मौत आहे न आहे? बिल्कुलु मौत आहे। बिल्कुलु सर, ख़ुशी जी ॻाल्हि आहे, असांजे माना महिनत जो फल मिलियो आहे। बेशक बेशक। ख़ैर सां ही असांजी पहिरीं कमाई फेसबुक तां 31,400 रुपया अची वई आहे। हसन खान ख़ुशि थी वञे, छा थो सम्झे? असां जेका महिनत कई आहे हक़ीक़त इहा आहे त उन आॾो त ही कुझु बि न आहिनि, पर हिकिड़ी शुरूआत आहे। अञा बि असांजा तक़रीबन $125 पोइ हिते रहियल आहिनि। हुननि चयो त ही तव्हांजी फस्ट पे आहे, इन जे करे हू होल्ड ते रखिया विया आहिनि। इंशाल्लाह उहे बि अची वेंदा ऐं पहिरियां खां वधीक महिनत कंदासीं। अॼोके प्रोग्राम बाबति राय ॾिजो।